सिंध जे इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ऐं सिंध जी मेहनत ऐं अफ़रादी क़ुवत वारे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त कराची समेत सॼे सिंध में महरमुल हराम जे जुलूसनि ऐं अज़ादारनि जी सिक्योरिटीअ लाइ सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस मुकमल ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं आहिनि। सिंध पुलिस कराचीअ जे हेड ऑफिस ऐं मॉनिटरिंग सेल खां अलावा जुलूसनि में शामिल अमन अमान बरक़रार रखण वारनि इदारनि जी गाॾियुनि समेत समूरनि रस्तनि ते CCTV कैमराऊं लॻाए छॾियूं आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासकेली मूजिबि अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुननि सूमर ॾींहुं 9 मुहर्रमुल हराम जे मरकज़ी जुलूस जे रस्तनि जो दौरो करण ऐं बाद में सेंट्रल पुलिस ऑफिस CPO जो दौरो कंदे कयो। सूबाई वज़ीरनि पुलिस हेड ऑफिस कराचीअ में सिंध पुलिस पारां क़ाइमु कयल मॉनिटरिंग सेल जो मुआयनो कयो। उन मौक़े ते एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तज़ा वहाब, IG सिंध ग़ुलाम नबी मेमण ऐं ॿिया आला अमलदार पिणु साणनि गॾु हुआ। उन खां अॻु सूबाई वज़ीरनि शर्जील इनाम मेमण ऐं सईद गनी निश्तर पार्क, नुमाइश चौरंगी, रेम्बो सेंटर, सदर एम्प्रेस मार्केट, MA जना रोड, बोल्टन मार्केट समेत जुलूसनि जे रस्तनि जो दौरो कयो ऐं इंतज़ामनि जो जाइज़ो बि वरितो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।